बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी आऊं जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो हिकु भेरो ॿीहर ही प्रोग्राम साॻी तरह सां जेकोबाद अंदरि जेका मौजूदा सूरत हाल हली रही आहे ऐं शहरनि जे एहतजाजनि वारी सूरत हाल आहे, उन खां अलावा जेको ॿियो सूरत हाल पैदा थी आहे, कनि मेडिकल कंपनियुनि सां वाॻियल माण्हुनि अची प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनजो चवणु हो त शहर अंदरि जेके होलसेलर मेडिसन जा होलसेलर्स आहिनि उहे 2 नंबर जूं दवाऊं हलाइनि था ऐं उन्हनि इहा दाह कई त माज़ी में अहिड़े क़िस्म जा राजूनी तरीक़े सां फ़ैसिला बि थिया ऐं उन्हनि साख पतियूं खणी उन्हनि चयो त ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदासीं। अहिड़ा इल्ज़ाम उन्हनि कंपनी जा जेके नुमाइंदा आहिनि मेडिकल कंपनियुनि जा, उन मेडिसन कंपनियुनि जा, उन्हनि अहिड़ी इल्ज़ाम लॻाया ऐं उनखां पोइ वरी उनजे जवाब में साॻियो ई हिकु जंहिं मेडिसन जे होलसेलर जी ॻाल्हि कई वई, उन मेडिसन जो होलसेलर जेको आहे रोशन गोरखा पारां उन बि अची प्रेस कॉन्फ्रेंस कई त ही मुंहिंजे मथां ग़लति इल्ज़ाम आहिनि ऐं उन्हनि जी तरदीद कई ऐं शहर अंदरि ई समूरी जो समूरी हिकिड़ी छिकताइण वारी सूरत हाल आहे। उन खां अलावा जंहिं ॾींहं ते उहो मेडिसन होलसेलर प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो हो, उन दौरान वकील बिरादरी जो चवणु आहे त असांजे ख़िलाफ़ु उते ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि ऐं उहो जेकोबाद जो जेको अंजुमन ताजरान जो ज़िलई सदर आहे या चेंबर ऑफ कॉमर्स जो सदर सॾिजे या कारोबारी तंज़ीमनि जो सदर आहे, अहमद अली बिरोई साहब, उन ख़िलाफ़ु वकील वरी अलॻि सां पंहिंजो हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहिनि। उनजो चवणु आहे त असां कानूनी चाराइजो ई कंदासीं। हीउ शहर अंदरि ही जेको सिलसिलो एहतजाजनि जो आहे इहो घटिजण बजाए वधंदो पियो वञे। शहर अंदरि बेचैनी वारी सूरत हाल वधंदी पई वञे। वकील जेके आहिनि किन धुरियुनि जे ख़िलाफ़ु एहतजाज करनि ऐं ॿियूं धुरियूं न सिर्फ़ु हितां जी पुलिस इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु एहतजाज करे रहियूं आहिनि, पर उनजो चवणु आहे त उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग बि कयो पियो वञे। अॼु हिकिड़ो उन खां अलावा ॿियो हिकिड़ो जेको सुठो सौंड नज़र आयो आहे, जेकोबाद जो SSP उहो हिंदू कम्यूनिटी वटि वञी उन्हनि जे दुकाननि ते वियो आहे ऐं उन्हनि वञी उन मंदर में वञी करे उन्हनि सां हिकिड़ी ॾियारी वारो जेको हीउ ॾिणु आहे उहो उन सेलिब्रेट कयो आहे ऐं उन्हनि खे इहे हिकिड़े क़िस्म जी इहो अहसासु ॾियारियो आहे त हू हिंदू कम्यूनिटी सां कंहिं बि क़िस्म जो को दिलि में को बेअखियाई नथो रखे या उन जो को हिंदू कम्यूनिटी सां का रंजिश कोन्हे, पर चंद माण्हू आहिनि SSP साहिब जो चवणु आहे जेके अहिड़े क़िस्म जे माहौल खे ख़राबु करण जी कोशिशि करनि था। ऐं ही सूरत हाल जेका छिकताइण वारी आहे, एहतजाज कारोबारी तंज़ीमनि जो एहतजाज पंहिंजे पासे, वरी वकीलनि जो एहतजाज शुरू थी वियो आहे, वरी उन सां गॾोगॾु जेके मेडिसन वारी 2 नंबरी वारी सूरत हाल आहे उन जे लाइ जुदा हिकिड़ो ॿियो टिमझण शुरू थी वियो आहे। त शहर अंदरि हिकिड़ी मुकमिल तरह सां बेचैनी वारी सूरत हाल आहे जेका ॾींहों ॾींहुं अञा वधंदी पई वञे, उहा घटिजे कोन पई। इहा किथे वञी तंग कंदी, इन हवाले सां शहर जे मुख़्तलिफ़ धुरियुनि सां इन सूरत हाल सां वाॻियल मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेकोबाद सिंध टीवी न्यूज़ जे ज़िले रिपोर्टर ज़ैन सरकी ॻाल्हायो आहे। उन्हनि माण्हुनि सां अचो तव्हांखे ज़ैन सरकी जेका उन सां राब्तो कयो आहे, ॻाल्हायो आहे, उहा रिपोर्ट तव्हांखे ॾेखारियूं। जी अज़हर साहब, जेकाबाद जे अंदरि गुज़िरियल 15 ॾींहंनि खां मथे जो अरसो थियो आहे। SSP जेकाबाद ऐं वापारियुनि ऐं हिंदू बिरादरी जे विच में जेको आहे हिकिड़ी छिकताइण वारो माहौल आहे। उनखे 15 ॾींहं थी विया आहिनि। हिंदू बिरादरी ऐं वापारी सरापा एहतजाज आहिनि। शहर जे सराफा बाज़ार ते एहतजाजी कैंप लॻाई वई आहे जिते रोज़ाने जी बुनियाद ते एहतजाज कयो वञे थो। SSP खे हटाइण जो मुतालबो आहे, जॾहिं त इहो एहतजाज न सिर्फ़ु वापारियुनि ताईं पहुतो आहे, हीउ एहतजाज शहर जे ॿियनि जेका कारोबार कंदड़ माण्हुनि ताईं बि पहुतो आहे। हीउ एहतजाज जेको आहे शिदत अख़्तियार करे विया आहे। छिकताइण पुलिस ऐं वापारियुनि में छिकताइण शिदत अख़्तियार करे वई आहे, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु में जेको वापारी अॻुवाण आहे अहमद अली बिरोई चयो हो त जेको बार जे वकिला पारां जेको SSP जी जेकी दावत कई वई आहे, उन दावत में जेके 5,000 रुपया जेके रिफ्रेशमेंट जा ॾिना विया आहिनि, उहे बि हिकु अहिड़े माण्हू भरिया आहिनि जेको पाण तव्हां जो कारोबार कंदो आहे। उन खां पोइ उन छिकताइण में शिदत अची वई आहे। उन खां पोइ जेको आहे वकिला बिरादरी में विताब पकड़ियल आहे, जॾहिं त वापारी बिरादरी हिन टाइम सरापा एहतजाज आहिनि। ऐं उन एहतजाज में मुख़्तलिफ़ धुरियूं वेठियूं आहिनि जेके एहतजाज करे आहिनि। उनजो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त SSP जेकाबाद खे हटायो वञे। उन सिलसिले में शहर जी जेके वापारी धुरियूं आहिनि उन सां बि वञी ॻाल्हाईंदासीं। जेके SSP जे हिमायत में हिंदू बिरादरी आहे उन सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं वकिला बिरादरी सां बि ॻाल्हाईंदासीं। जो छा चवणु आहे त उन सॼे जेको छिकताइण वारो माहौल उनखे कीअं था ॾिसनि। जेके हुकूमत जेके मौजूदा हुकूमत आहे, हुकूमत सिंध आहे, उहो फ़िलहालु नोटिस नथो वठे। इन जो नोटिस अलाह ताला वठंदो, ॿियो त कोई न वठण वारो आहे। वठण वारा इहे आहिनि
उहो नथा वठनि। हाणे अलाह वठे नोटिस। छा ॻाल्हियूं कयूं तव्हां ॿुधायो? हिकिड़ो 3 दफ़ा ॻाल्हियूं थिया, 3 दफ़ा ॻाल्हियुनि खां फ्री हुआ SP, ॻाल्हियूं करे 2 ॾींहं खां पोइ साॻियो ई ॻाल्हि साॻियो ई हो। छा ॻाल्हियूं कयूं? मेड आयो तव्हां पाण ॾिठो पंचायती जाइ में, उते माज़रत कई तव्हां ईअं न थींदो, ॿिए ॾींहं ते वरी साॻियो ई कमु। पाण छा कयूं असां? तव्हां ॿुधायो न। साॻी कार्रवाई ॿियो बि कार्रवाई कंदा। मां सम्झां थी लालचंद जो बेइज़ती कयूं, हाणे मुंहिंजे कॾ बि आहिनि त इन जो बेइज़ती कयूं। अलाह मालिक आहे, अलाह गफ़ूर रहीम आहे, अलाह वॾो आहे, ज़रूरु उन वटि इंसाफ़ ज़रूरु थींदो। पोइ कॾहिं ते अॼु ते सुभाणे ते इंसाफ़ ज़रूरु थींदो उन वटि। जेको नाजाइज़ियूं थी रहियूं आहिनि शहर में, मां ॾिसां थो शहर में जेके माण्हू आहिनि, जेके सिपाही आहिनि, उन्हनि खे चयो त अहमद अली चए तव्हां ॿिए टीम वञो या उनखे सलाम न कयो। बाबा तूं शहर वारनि खे बि जल न सलाम न करनि। इज़त ज़िलत जो मालिक अलाह आहे बाबा, SP थोड़ी आहे। SP सुभाणे ॿिए जाड़े हले वेंदो, महीनो रहंदो, 2 महीने रहंदो, उहो बि सियासी सपोर्ट ते महीनो 2 महीना रहंदो, 2 महीने खां पोइ हले वेंदो। हे कहिड़ी साल रहे बाबा? पोइ त आख़िर वेंदो न। भली उहो माण्हू खे चले, सिपाहियुनि खे चले, सिपाहियुनि खे चले, सिपाही खे चए होटल ते वञो बाजी न वठो, इन होटल को मानी न वठो। रिस्क जो मालिक अलाह आहे बाबा, SP थोड़ी आहे। साबित करें, हिकिड़ो नालो साबित करनि। मुखालिफ़ आहे हाजी यूसुफ मंशियात फरोश आहे, अहमद अली बरोई मंशियात फरोश आहे, ओला नबी रिंद मंशियात फरोश आहे, नदीम कुरैशी मंशियात फरोश आहे। साबित त करनि न। SP चवण सां ई थींदो छा? SP 2 नंबर जेको दवायूं उतो घुराए, जंहिं माण्हू दवानी करे त उन खां दवाई घुराए, उन थ्रू आहे प्रेस खे अरेंज थियल प्रेस कॉन्फ्रेंस कराए, माण्हू खे घुराए प्रेस कॉन्फ्रेंस कराए। राति बि कोट दुकानदार खे घुरायो आहे पंहिंजे हाउस ते, उनखे बि दबायो आहे। बाबा दबाइण सां न छा थींदो? मां चवां थो वल्लाह बिला, मां तोखे ॿुधाए चवां थो, जेकॾहिं घुराए त दिलि में 50 गारियूं ॾींदा हूंदा। जेको माण्हू हिनखे घुराए थो, हे ज़ुल्म आहे बाबा। असां ज़ुल्म जे ख़िलाफ़, असां ज़ाती दुश्मनी न आहे SP सां बाबा। मां SP छा कयो आहे? वञी पुछोसि, मां जॾहिं वियो आहियां मुंहिंजी इज़त कयो आहे? मां उहो नथो सम्झां त जे SP सां मुंहिंजो ज़ाती ठसियलु आहे। मां चयो नाजाइज़ियूं करे पियो, नाजाइज़ियूं छो करे ग़रीब उर्बे सां बाबा? मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त ग़रीब उर्बे सां नाजाइज़ छो करे? छो शरीफ़ माण्हू खे तज़लील करे, हुनजी बेइज़ती करे, छो करे बाबा? SP खे ॿिया क्रिमिनल करे, रोज़ क्राइम थियनि था, रोज़ मोटरसाइकिल पूरी थियनि था, रोज़ पूरियूं थियनि था। उन्हनि खे वरी जंहिंजो पैसो आहे, जंहिंजे लाइ मुक़ररु थियल आहे, उहो ई असांखे ॾियण जे लाइ मुक़ररु थियल आहे छा? वापारियुनि खे ॾियां त बसि मां ख़ुशि थींदुसि, सियासी मां पंहिंजे उन्हनि खे ख़ुशि कंदुसि। मां त बाबा तव्हांजे मुखालिफ़ खे मां न ॾिनो आहे। घर में उहे 6-7 माण्हू जेके आहिनि, जिन खे हमेशह इस्तेमालु कंदो आहे, उन्हनि खे वठी आयो। SSP साहिब खां मां इहो पुछणु चाहियां थो, तूं अनिल जी माउ खे, तूं मुंहिंजी माउ आहे, तूं उन जो ॿार बचो उन जो जेको आहे तूं जेल मोकिले छॾियो आहे नाजाइज़, उन कूड़े केस में, चर्च जे में। तोखां अलाह पाक पुछा न कंदो? तूं असांजे ॾियारी, असांजे जेकाबाद में ॾियारी ईअं हूंदी आहे, राति न हूंदी आहे, ॾींहुं लॻो पियो हूंदो आहे। जेका ॾियारी 3 रातियूं हूंदियूं आहिनि, ॾींहुं लॻो पियो हूंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त ॾियारी 10% बि न मल्हाई वई आहे इन सोग में, सिर्फ़ु त असां सां नाजाइज़ियूं आहिनि। हाणे इन ॾियारीअ 2 ॾींहंनि में बि फुरां थियूं आहिनि। ईअं न जो ॾियारी 2 ॾींहंनि में फुरां न थियूं आहिनि, उन्हनि में फुरां थियूं आहिनि। बिहारी लाल को 4 लख फुरिया विया, हिकिड़े खां अॻी राति मोबाइल 3 लखनि वारो फुरियो वियो आहे, ॿियूं फुरां थियूं आहिनि। हीअ त सिटी जूं मां तव्हांखे ॿुधायां थो, ॿारहड़ी में त ॿियूं फुरूं जुदा थियूं आहिनि। असांजो लाइअमल इहो ई आहे त SP साहिबु वञे, असां पंहिंजे ख़तमु कंदासीं। जेकॾहिं न वियो त असां हिन पंहिंजे खे वधाईंदासीं एहतजाज खे। मसइलो हीअ आहे त तव्हां बि असां सां गॾु जेकाबाद में, तव्हां सभु असांजा भाइरो, असां ॾिसो था जेकॾहिं इहा शइ हुजे त तव्हां त हर मज़लूम जो आवाज़ु मथे उथारींदा आहियो। तव्हांजी इहा ज़िमेवारी आहे। तव्हां ॿुधायो त तव्हां वटि कोई दाई आयो आहे त नकुली भाण मिलियो आहे, नकुली दवा मिली आहे, या नकुली कपिड़ो मिलियो आहे, या ॿी का शइ मिली आहे? इहो माण्हू 4 साल अॻु में मूं वटि बि आयो, अहमद अली खान वटि बि आयो। असां हुनखे ॿुधायोसीं त बाबा जंहिं दुकानदार, ॾिसो न, जेको दुकानदार तव्हांखे सस्ती शइ ॾींदो, तव्हां ज़रूरु उन वटि वेंदो। 2 रुपया जेको तव्हां इज़त कंदो, तव्हां सां रिआयत कंदो, उन वटि वेंदो। इहा दवा सखर में 14% ते मिले पई, हीअ ॾे पियो 8%। उन्हनि खे चयो मेडिकल वारे, जंहिं मेडिकल वारे जे लाइ उन कयो, रोशन लाल जे लाइ, त उन इहा शइ कई त बाबा 12% दुकानदार कमीशन कटे था ॾियनि, मां तो 8% ते कीअं खणां? मांखों केरु वठंदो? हक़ जी ॻाल्हि हुई। हाणे इन दॿाइण में ऐं इन कूड़नि केसनि करण में, या पैसा वठी करे प्रेस कॉन्फ्रेंस करण में,
इन में कुझु कोन थींदो आहे, हक़ हक़ थींदो, नाहक नाहक थींदो। सर तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों नोटिफिकेशन जेको आयो हुयो हाणे तक़रीबन टिनि ॾींहंनि खां बाद नोटिफिकेशन त आयो, वरी उनखे पता न कहिड़े वजह सां उनखे रुकायो वियो आहे। सो असांजी इहा बि अपील आहे त भाऊ उहो नोटिफिकेशन जेको जारी कयो वियो बाक़ाइदे DIG साहिब सां त उहो नोटिफिकेशन छो रुकायो वियो, उनजे लाइ असां स्ट्रगल हली आहे त कंहिं रुकायो, कंहिं कयो, कंहिं छा कयो, उनजे लाइ असांजी स्ट्रगल हली आहे। ॿियो त तव्हांखे मां तव्हांखे सम्झो इन करे असांजी इहो मुतालबा आहे उहो नोटिफिकेशन जेको आहे वरी जेको आहे जारी कयो वञे ऐं ताकी SSP खे जेको आहे ट्रांसफर कयो वञे। तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं हिन मेडिसिन वारनि जेके प्रेस कॉन्फ्रेंस कई अथनि, रोशन लाल जेको आहे नकली दवाऊं हलाए थो, उनजी असां सुभाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं, बाक़ाइदे तव्हां बि हुयो, सॼी प्रेस मीडिया बि हुई, प्रेस वारनि जी बि वॾी महिरबानी इन इशू कयो त असां उनखे क्लियरिफिकेशन कयोसीं त कोई बि कंहिं बि शइ जी जेका शइ नकली न आहे, न इहा ॻाल्हि आहे। बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कूड़ी जेकॾहिं जो प्रेस कॉन्फ्रेंस करे थो त उहो असां उनजो बाक़ाइदे उनखे प्रूफ ॾिनो आहे त बाबा 17-18 में इहा ॻाल्हि थी, हाणे उनजो रवैयो वरी 21 में इहो को तरीक़ो आहे, इन जे करे असां उनजो प्रूफ ॾेई छॾियो आहे। बाक़ी रहियो असां कोई बि साबित करे वञे असां ॿिए नंबर जा कमु कंदा आहियूं, जीअं अहमद अली साहब आहिनि, मां आहियां, लालचंद आहे या नदीम कुरैशी साहब आहिनि, असां उनजो ॾोह जा ॾियारी। मगर अफ़सोस सां चवणो थो पए, मूंखे अफ़सोस सां चवणो पए SSP साहब असांजी दिवाली में फटाकनि जे मथां बाक़ाइदे रेड करायो, मगर कल्ह वञी पाण वरी मंदर में वञी करे जेको आहे सो दिवाली मुबारकां बि ॾिनी अथई ऐं पाण फटाका बि हलाया अथई। ऐं हे कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे, हे त उहा ई ॻाल्हि आहे, गंगा उबती बहती है वारी ॻाल्हि आहे। होॾो असांजी ख़ुशी बंदि कराई, होॾो वई पर कहिड़ो ज़रूरी हुयो जो इहो असांजी दिवाली जे ॾींहंनि में फटाकनि जे मथां रेड करण जो, उनखां बाद में करे आहे, दिवाली गुज़री वञे बाद में करे। मगर SSP सां मां चवणु चाहियां थो त वॾे अफ़सोस सां चवणो थो पए, होॾो तव्हां चओ था त मां हिंदुनि सां गॾां दिवाली में गॾां, होॾो जेको आहे उन फटाकनि ते रेड करायो आहे। सो मैं SSP खे असांजी स्ट्रगल ओसि ताईं जारी रहंदी जेसिताईं SSP हितां ट्रांसफर न थींदो। असांजो हिकिड़ो पुरमन मुतालबो आहे जेको जाइज़ आहे असांजो। असां जेके वेठा आहियूं को सियासतदान हिते कोई न आहे, जेके आहिनि सभु यूनियन आहिनि, को चैम्बर ऑफ कॉमर्स आहे, को लेबर आहे, को शहीद भुट्टो आहे, जेके जमीयत उलमा इस्लाम आहे, जस्कम आहे, तरक़ी पसंद आहे, सभु पार्टियूं आहिनि। असां को सियासतदान न आहियूं, न सियासत जो शौक़ु आहे असांखे, पर अफ़सोस सां चवणो पए थो जेके जमहूरियत जा दावेदार आहिनि, जेके जमहूरियत जी ॻाल्हि कनि था, उहे ई जमहूरियत खे पामाल करे वेठा आहिनि, हिकिड़े SP जे करे सॼे शहर खे नाराज़ करे वेठा आहिनि। हितां जो मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो जेको असां जिन खे असां वोट ॾेई करे मथे आंदोसीं, तव्हांजे साम्हूं उहे जेके मुफ़्त में MPA थिया, उन्हनि खे एतिरो अहसासु नथो थिए की हे जेको सॼो अवाम सरापा एताज आहे, हिन जो मुतालबो मञियो वञे। असांजो मुतालबो जाइज़ आहे, अगरि इहे सिस्टम हलंदा त पोइ असां ईंदड़ इलेक्शन में इन MPA साहिबनि खे बि सुठो जवाबु ॾींदासीं। बाक़ी इहे न सम्झो की 16 ॾींहं थी चुका आहिनि, कुझु न थींदो जेसि ताईं ASP बदिल न थींदो असांजो तारीख़ जारी रहंदो। शटर बंदि हड़ताल करे सघूं था, रोड ब्लॉक करे सघूं था, गड़ी ख़ुदाबाश वञी सघूं था, असां D चौक इस्लामाबाद वञी सघूं था, लेकिन कुझु ॾियारी दिवाली जे करे कुझु दोस्तनि मशहूरु न कुझु सब्र कयो, न त पोइ असां निकिरंदासीं। असां सभु दुकानदारूं, टैक्स ॾींदड़ूं, सभु साहिब तौफ़ीक़ूं, असां को लोफर डाकू त न आहियूं, विड़िया आहियूं त विड़ी ॾेखारींदासीं इंशाअल्लाह। एहतजाज असांजे रंग लाथो आहे, SP साहब जो बदिली थी चुको आहे, उन्हीं खे रोकायो वियो आहे ऐं जिन रोकायो आहे उन्हनि ग़लती कयो आहे। इहो रोकाए करे SP बदिली थियल आहे, बदिली थींदो। 16 ॾींहं थी विया आहिनि, जेकंबा जो अवाम जो सभ जो सियासी, समाजी, मज़हबी सभिनि पार्टियुनि जो, सभिनि माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त SP असांखे न खपे, न खपे। असांजो घुर आहे त SP बदिली थिए, एसि ताईं असां हिते न उथंदासीं। हे त 16 ॾींहं थी विया आहिनि, जेकॾहिं 5 महीना असांखे वेहणो पियो त बि SP जेसिताईं बदिली न थींदो असांजो हड़ताल जारी रहंदो। सियासी सपोर्ट आहे, SP बदिली थी चुको आहे, उन्हीं खे रोकरायो वियो आहे ऐं इंशाअल्लाह उहो नाकाम थींदा, असां कामयाब थींदासीं। ॾिसो न कार्रवाई केरु करे, सभु चोर लुटेरा वेठा आहिनि। ज़ाहिर आहे करप्ट ऑफिसर हर कंहिंखे प्यारो हूंदो आहे, जेको खाटू पुट हुजे, जेको कमाए ॾे,
सम्झे न ज़ाहिर आहे जिथे अवाम एहतजाज कंदी उते जेको आहे मां सम्झां थो हुकुमरान जेके चोर हुजनि त असांखे उन्हनि मां तवका बि न आहे। ही 16 ॾींहं छा पर 16 जेकॾहिं 160 ॾींहं ताईं बि हलियो इहो धरणो हलंदो, इहो ख़तमु होतिरे ताईं न थींदो जेतिरे ते SP असल में ॾिसो करप्ट ॿिया बि ऑफिसर आहिनि पर इंसाननि खे इंसान जेको न सम्झे ऐं माण्हुनि सां ज़ातियत ते लही अचे असां हुनजे ख़िलाफ़ हूं ऐं उहो आहे SP जैकाबाद। लालचंद अॻ में को कमु न कंदो, जेकॾहिं लालचंद नकली भाण बिज विकिणंदो त SP साहिबु हुनजी दावतनि ते पंचायत हाउस छो ईंदो? मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, जेकॾहिं लालचंद ग़लति माण्हू हुयो त जेके बि असांजा MN MP इलेक्शन थींदी आहे त छो हुन वटि ईंदा आहिनि वोट वठणु? हीअ त अजीब ॻाल्हि आहे। अॼु जेकॾहिं हू हक़ सच जी ॻाल्हि करे थो, हाणे हिते जेके बि वेठा आहिनि शरीफ़ शहरी आहिनि, गुनाहगार आहियूं पंहिंजे अल्लाह जा आहियूं, बाक़ी कानून जी कॾहिं न बेहरमती कई आहे न कानून खे टोड़ियो आहे। असां कानून जी हुक्मरानी चाहियूं था, असांजो ही मुल्क आहे, असां चाहियूं था हिते अमन थिए छो जो असां टैक्स ॾियूं था। असल में कारोबार सॼो जैकाबाद जो तबाह थी चुको आहे, माण्हू परेशान आहिनि, ख़ौफ़ज़दा आहिनि। अॼु ख़ौफ़ जो आलम ॾिसो, पुलिस कोन तंग थी, हिकिड़ो माण्हू 11,000 बिजली जी तारनि ते चढ़ी वियो आहे। छा उहो असां मां त न हुयो? छा उहो स्मगलर हुयो? छा उन जी का गाॾी पकड़ी वई छा स्मगलिंग जी, जेको 11,000 जी तारनि ते चढ़ी वियो? ॾिसो न हिन ज़ियादतनि जे ख़िलाफ़ सिंध हुकूमत के हिन शइ जो नोटिस वठणु घुरिजे। SP को बि अचे, असांजो ईअं न आहे त ही वञे फलाणो ख़ान अचे। असां चाहियूं था असांखे इज़त सां कारोबार थिए, इज़त सां असांखे रहण ॾियनि, असांजो तहफ़ुज़ कयो वञे, जेको इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। ऐं ख़ासि तौरु असांजी जेकी सियासी क़यादत आहे जैकाबाद जी, मुंहिंजी उन्हनि खे बि अपील आहे त बाबा ही शहर ई तव्हांजा वोटर आहिनि, तव्हां खटियो था, हरायो था, इन्हनि में ई माण्हू तव्हांखे वोट ॾियनि था। ख़ुदारा हिननि जी आवाज़ खे ॿुधो, हीअ हक़ सच जी आवाज़ आहे। हिननि जा पॉलिटिकल को बि जेको आहे इरादा न आहिनि, ही न को पॉलिटिकल माण्हुनि जे चए ते वेठा आहिनि, ही निज माण्हू आहिनि जेके कारोबारी सोच रखंदड़ आहिनि, जेके पंहिंजे शहर खे सुठी सोच रखंदड़ माण्हू आहिनि। ऐं इंशाल्लाह असांजो इहो एहतजाज ओतिरे ताईं जारी रहंदो जेतिरे ताईं हिन SP खे न हटायो वञे। ॾिसो न, अॼु मां ख़ासि तौरु जेकॾहिं को नकली दवायूं हलाए थो त बिल्कुलु हुनखे गिरफ़्तार कयो। उनखे कानूनी जेको ड्रग इंस्पेक्टर आहे उहो अचे सैंपल वठे, जेकॾहिं नकली बिज बाण आहे तो छो न असांजा जैकाबाद जा ज़मींदार रोडनि ते निकिरनि था? ज़मींदारी ज़रूरु नकली बिज सां ज़मीन खे नुक़सानु थींदो न? जेके मुतासिर थियनि था उहे छो नथा एहतजाज कनि? जेकॾहिं हिकिड़े कंहिं लोफर जे हथों बयानु ॾियारियो वञे त बाबा हे नकली बाण बिज विकिणे थो, हेॾी वॾी हिंदू जनरल पंचायत 40,000 वोट रखंदड़ चूंडियल हिकिड़ो हुननि जो सदर आहे, उहो कहिड़ी अहिड़ी हरकत सरेआम छो कंदो? उनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे? हलो मञूं था इंतिज़ामिया इल्ज़ाम थी हणे, जेकॾहिं उहो मुलवस आहे त उहे ज़मींदार छो नथा निकिरनि? जंहिंजी ज़मीननि खे नुक़सानु थियो आहे त उहे छो नथा निकिरनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हे हिकिड़ो इल्ज़ाम आहे एहतजाज जे लाइ। जीअं एहतजाज ऐं जेको हक़ सच जेको बि ॻाल्हाईंदो उन ते जेको आहे, तव्हां ॾिसो हिकिड़ो ग़रीब वीचारो दुकानदार आहे, पटाखा विकिणे थो दीवाली जी ख़ुशी में, हुनखे गिरफ़्तार करे आतिशगिरी मादा जा केस माने दाख़िल कयो वियो आहे। उन वीचारे जो 10 लख खां मथी वधीक मालियत जो सामान ज़ब्त कयो वियो ऐं हुनजे ॿिए ॾींहं ते पाण दीवाली ते अची उहो ई SP जेको हिनखे गैर कानूनी थो चए हुते वञी पाण पटाखा थो हलाए, जशन थो करे। त हाणे इहो अजीब कानून आहे, जेको विकिणे थो हुन ते सज़ा आहे, जेको हलाए थो हुनजे लाइ कुझु बि न आहे। फ़र्स्ट ऑफ ऑल जो है यहाँ पर यही बात कही जाएगी कि बहुत गैर ज़िम्मेदाराना बयान दिया ताजिर बरदरी के रहनुमा मिस्टर अहमद अली बरोई साहब ने। ना वो इस मीटिंग का हिस्सा थे, ना उनके पास कोई ऐसे फैक्ट्स थे। एक्चुअल क्या था, उनकी जो हिंदू दीवान बरदरी के साथ टसल चल रही थी उसकी कंसर्न में इन्होंने बड़ा ही गैर ज़िम्मेदाराना बयान दिया। हालांकि कोर्ट हमारी बार और बेंच का बड़ा ज़िम्मेदाराना हमारा जो है एक साथ है और उस पे जो है गैर ज़िम्मेदाराना अंदाज में बयानबाजी करना अहमद अली बरोई साहब को शोभा नहीं देता है। और उनको जो है, और उन्होंने अखबार में इसमें एक इसी बयान पे, इसी टी पार्टी पे कमेंट्स करते हुए अपने बयान पे माजरत का रवैया इख्तियार किया। लेकिन जिस वक्त वो बयान दे रहे थे उनको पता नहीं था कि यहाँ से उनकी हैसियत का, उनकी मोतबर जिसे कहते हैं हैसियत को
انہوں نے خود غلط استعمال اس کا کیا. وہ سمجھ نہیں رہے تھے کہ انہوں نے جو بیان دیا ہے یہ اس وقت ان کے لیے کتنا جو ہے یہ ہم یہ کہہ سکتے ہیں فیٹل ٹو دا پوزیشن آف دا دس پرسن. ہمارے لیے احمد علی بروئی صاحب کی ایک میرے خود پرسنل جو تھی ایک بڑی رسپیکٹ تھی, لیکن ان کے اس بیان کے بعد مجھے ان کے لیے کچھ سوچنا پڑا ہے کہ آیا ان کی اس ذمہ دارانہ حیثیت کو ہم کس طرح قبول کریں کہ وہ ایک سمجھدار ایک بزرگ حیثیت سے وہ یہ بیان دینا ان کے جسے میں یہ کہتی ہوں کہ ان کو شوبھا نہیں دیتا ہے, ان کو سوٹ نہیں کرتا ہے. بار اور بینچ کے ساتھ شہر پورے کا بڑا بینچ کا جو ہے شہر کے ساتھ شہریوں کے ساتھ بہت اچھا رشتہ ہے جس کو انہوں نے بہت مس یوز کیا اور غلط اپنا ایک بیان دے کے ہم پہ یہ ثابت کیا کہ ان کو جو ہے عدالتی اداروں کی اور اس سے جڑے ہوئے تمام افراد کی حیثیت کو جو ہے اس طرح چیلنج کرنا, ان پہ الزامات لگانا, یہ جو ہے ان کے لیے ہمارے لیے بہت لمحہ فکریہ ہے کہ ایسے لوگ جن کو ہم رسپیکٹ کی نظر سے دیکھتے تھے لیکن انہوں نے جو اس غیر ذمہ دارانہ رویے کو اختیار کرتے ہوئے ہمیں یہ بتایا کہ اس وقت ہم نے ان کے ساتھ کون سے تعلقات رکھنے ہیں, کیونکہ یہ تو خود ایک اپنی برادری کے رہنما ہیں, تاجر برادری کے, اور اس کے ایز ویل ایز یہ ہمارے لیے بھی ایک محترم شخصیت ہے. لیکن اس کے بعد اس بیان کے بعد مجھے بہت دکھ ہوا سن کے کہ ہماری ایک معزز برادری کو جو ہے انہوں نے ہٹ کیا. ہم ماشاءاللہ اللہ کی مہربانی سے ہمارے پاس اپنے فنڈز ہوتے ہیں, ہمارے پاس اپنی ایک حیثیت ہے کہ ہم ایک ایس پی کی ٹی پارٹی ارینج نہیں کر سکتے, لیکن میں سمجھتی ہوں مسٹر احمد علی بروئی نے دیوان برادری کا ایک جسے کہتے ہیں غیر ضروری ساتھ لینے کے لیے انہوں نے یہ بیان دیا ہے جس پر انہیں میرا یہ بہت میں اس کو کنڈیم کرتی ہوں اسٹرانگلی, اور یہ کہتی ہوں کہ بار میں آ کے ان کو اس سے معافی مانگنی چاہیے اپنے اس غیر ذمہ دارانہ بیان پہ. یہ جو میڈیا تے ہلیو مسٹر احمد علی بروئی چیمبر صاحب کامرس جو صدر ہے انہیں جو اصل مت الزام لگاयो تو وکیل جے ان 5000 روپیا وٹھی کرے ٹی پارٹی کرائی ہے. اگر جے وہ اڑے قسم کی اصا پان نوٹس وتو سے اصل دوستن نوٹس وتو ان میں اصا 3 دوست ہوا مسٹر وحید علی صدایو صاحب, شفیق احمد پیچیو ابراہیم لاشاری, انہیں درخواست ڈنی وہ اصل صدر صاحب کے ان کی اج اصل میٹنگ تھی گزری انہیں میں یہ ڈیسائڈ کیوسے تو بابا ہاں یہ جو بھی تھو ہے اگ میں ایس پی صاحب اصا وٹے آयो ان کی ریفریشمنٹ تھی ایک تو اصا ان کی حمایت نتا کیوں کہیں بھی قسم کی ایس پی صاحب کی, اصی بار نیوٹرل بار ہے کہ نہ ایس پی کی اصا حمایت تھا کیوں باہر سرگرمی تھے تھی ان ٹائم چشکلم ہلے تھی سیاسی مانن کے وچ میں ایس پی کے وچ میں ان کی اصا کہیں بھی اصا حمایت نتا کیوں, اصی بار مکمل نیوٹرل ہے. بو تو اگر احمد علی صاحب اڑی گال کئی پہلو تو وہ اصا ایک تو اصا مانو ڈے ظاہر کرے تو یہ کہیں مانو اصا 5000 روپیا ڈنا بار میں, یا تو اصا نہ تو ان لائے اصا باقاعدہ ایکڑو لائم عمل تیار کیا تو اصا قانون کاراجوئی شروع کنداسیں ان لائے. بو بھی آپشن احمد علی بروئی صاحب کے لائے اصا موجود ہے, یا تو اچھی کرے وہ اصا وٹ اچھی معافی وٹے, یا تو میڈیا تے جی وہی کرے ان بیان جاری کیو ای میڈیا تے وہی کرے پانی معافی وٹے. जेको असांजे मथां एलिगेशन लॻो अहमद अली बरोई तरफ़ां उन लाइ मां प्रॉपर तरीक़े सां प्रेसिडेंट खे हिकु एप्लीकेशन लिखी, जंहिंखां पोइ तइ कयो वियो त अॼु उन लाइ जनरल बॉडी ऐं तमामु वकिला जी शिरकत मौजूदु हुई ऐं असां उहा मीटिंग थी गुज़री जंहिंमें कुझु फ़ैसिला कया विया. ऐं सभ खां पहिरियों मां वज़ाहत कंदो अचां त असां वटि हर क़िस्म जो ऑफिशियल्स ईंदो आहे, जंहिंमें एस पी हुजे DC हुजे ऐं असां घुराईंदा रहंदा आहियूं. बाक़ी जेको अहमद अली साहब असांजी बार खे मथो एलिगेशन लॻाए सियासी तरीक़े सां जेकी हू पाण खे इम्प्रूव करण लाइ चए पियो आवाम जे साम्हूं, उनखे असां ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेके 5000 या बिस्किट 5000 रुपयो असांजो जेको मुंशी आहे असां उनखे बि ख़र्ची ॾींदा आहियूं. हीअ त 5000 तूं छा थो चए, असांजी हैसियत जेकी आहे तमामु वधीक आहे. ऐं ॿी ॻाल्हि इहा त SSP साहब खे मुतनाज़ा न कयो वञे,
छो हू असां वटि ही एसएसपी साहब बल्कि ऑफिसर असां वटि ईंदा रहंदा आहिनि। एतिरे क़दुरु MNAs MPAs बि असां वटि ईंदा आहिनि। असांजी ॿार जेको तक़दुस आहे ऐं रेस्पेक्ट आहे हिकिड़ी, जंहिंखे शायदि उनजी इमेज जी ख़बर अहमद अली साहब खे कोन हुई। बहरहाल असीं अॼु बॉडी असांजी प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी सॼी बॉडी मौजूदु हुई, उन में कुझु फ़ैसिला कया विया जंहिंमें इहो वाज़े करे क्लियर कयो वियो त अहमद अली साहब अगरि जे प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू असांजी ॿार खां माफ़ी नथो वठे या हू जेको आहे त ॿार जे अंदरि अची करे या एक्सक्यूज़ करे अची करे वकिला खे जंहिंजी असांजी दिलज़ारी थी आहे, इश्तियाल अंग्याज़ी पैदा थी आहे, नथो करे त असां वटि कानूनी रस्ता खुलियल आहिनि ऐं मौजूदु असां उनजो लाइ अमल असां तयारु करे छॾियो आहे। ऐं इंशाअल्लाह अगरि जे हीअ जल्दी अगरि इहा अमल ते न कयो त असां मुकमल ॿार मुतैद आहियूं, सभु दोस्त गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह उनजो रद्द अमल उहो तव्हांखे नज़र ईंदो ऐं थी सघे इहा कोर्ट कचहरी जा चकर जेके आहिनि अहमद अली साहब खे कटणा पवनि। सो असां वरी बि अॻे बि इहा रिक्वेस्ट कईसीं अहमद अली साहब खे, तूं असां शहर जो मोज़िज़ आहे, पर तव्हांखे अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ अहिड़े क़िस्म जा इल्ज़ामात असांजे मथां न लॻाइणु खपजनि। असां हमेशह ॿार असांजी इम्पार्शल रही आहे, कंहिं बि सियासी धुर जी जेको आहे त साथारी न रही आहे, हमेशह इंडिपेंडेंट रही आहे। हुन ॿार जो नालो इस्तेमालु करे पंहिंजी साख खे मथे करण जी कोशिशि कई आहे, पर उहा उनजी ग़लतफ़हमी आहे। बासर जेको शख़्सियत हुई उहा SSP जेका हुआ शुमाइल रियाज़ मलिक साहब ऐं उनखां अलावा जंहिं इल्ज़ाम आयो आहे उहा अहमद अली बिरोई साहब नोटेबल पर्सन आहे शहर जेका जो। हाणे हिन ॿिन्हिनि जो पाण में टसड़ हले थो, विच में असांजी ॿार खे मतिलबु छिकियो वियो आहे। मां अहमद अली बिरोई साहब जे इन बयान ते मज़म्मत कयां थो ऐं अहमद अली साहब इलीगल तरीक़े सां असांजी वकिला ऐं ॿार खे छिके वियो आहे पंहिंजे तरफ़ खां। ऐं उनखां अलावा जॾहिं अहमद अली बयानु ॾिनो इहो त मतिलबु हिकु मेडिकल रेप वारनि खां 5,000 रुपया वरिता ऐं उनखां अलावा बिस्किट वग़ैरह आंदनि, उन वटि को बि प्रूफ न आहे। उनजे ख़िलाफ़ु अॼु असांजी बॉडी जेकी हुई DBA जी उनजी बि मीटिंग कोर्ट थी हुई ऐं उनखां अलावा जनरल बॉडी जी मीटिंग थी जंहिंमें सभु वकिला वेठा हुयासीं। असीं उनमें इहो ई लाइअमल तइ थियो वियो त अहमद अली जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कंदासीं ऐं उनखां अलावा अगरि जे अहमद अली साहब असांजी ॿार में अची करे मुआज़रत करे थो त ठीकु आहे। ऐं उनखां अलावा उन पोस्टूं बि हलायूं, सोशल मीडिया ते इहे पोस्टूं हलायूं। उन जो इहो मक़सदु न आहे त तव्हां अची प्रेस कॉन्फ्रेंस में असांजी जेका जी ॿार खे मतिलबु इलीगल तरीक़े सां अहिड़ो इल्ज़ाम हणो, ब्लेम हणो त मुनासिबु न इहो। असां हिकु क्रीम ऑफ सोसाइटी सां तालुक़ु रखूं था, असां वटि जेको बि नोटेबल पर्सन ईंदो आहे असां उनजी रेस्पेक्ट कंदा आहियूं। बाक़ी अहमद अली साहब जो इहो तरीक़ो त न आहे जो तुंहिंजो ऐं SP जो पाण में टसड़ हले थो उनखे तूं असांजे डिस्ट्रिक्ट ॿार खे मतिलबु गीले। असां इहो कॾहिं बि कोन करणु ॾींदासीं अहमद अली बिरोई खे। ऐं अहमद अली वरी बि मां अहमद अली बिरोई साहब जे इन बयान जी पुरज़ोर मज़म्मत कयां थो ऐं इंशाअल्लाह अल्लाह कंदो इंशाअल्लाह असां इनखे लीगल नोटिस ॾींदासीं। साईं दरअसल जेको हे असांजा कारोबारी दोस्त आहिनि जेके 10-15 ॾींहंनि खां गुज़ारिश कयो पिया त एहतजाज धरणो हणी वेठा आहिनि त जेको आहे अमन अमान ख़राबु आहे, पर अहिड़ी काई बि सूरत हाल न आहे। अल्लाह जी महिरबानी सां SSP शुमाइल रियाज़ मलिक साहब जेको ज़िले जो कमांडर आहे। बाक़ी जॾहिं बि असांजा इहे दोस्त आहिनि, जॾहिं बि जेको नओं SSP साहब ईंदो आहे, हे चवंदा आहिनि त उहो SSP साहब ज़िले जो जेको आहे उहो असांजे अंडर में रही करे असांजूं जेके ख़्वाहिशात हुजनि, असांजा जेके मक़ासिद हुजनि उहे हल करे ऐं असांजे अंडर में रही करे जेको आहे उहो कमु करे। छो इहा तमामु नाज़ेबा ॻाल्हि आहे। कारोबारी माण्हू पंहिंजो कारोबार करनि, कारोबार जे हवाले सां जेके बि उन जा तहफ़ुज़ात हुजनि या जेके बि उन जूं शहर में जेके थियनि थियूं ॻाल्हियूं उन सां इंतिज़ामिया बिल्कुलु सुठो ताउन कंदी रहंदी आहे। पर हिकिड़े एॾे वॾे बाला ऑफिसर जे लाइ जेका उनजी ज़ातियात ते ॻाल्हाइणु या उन खे जेको आहे पंहिंजे अंडर में रखणु, इहा हिकिड़े पढ़ियल लिखियल ऐं हिकिड़े चैम्बर ऐं हिकिड़े कारोबारी माण्हुनि जी इहा सुठी जेकी आहे रिवायत न आहे, न उन्हनि जी इहा को सुठी सोच आहे। साईं उहे त हाणे उहे ई ॿुधाए सघनि था पिया त कहिड़ा मफ़ादात आहिनि कहिड़ा न आहिनि। त असां जॾहिं खां वठी करे हिते कारोबार कयूं था पिया, जेके बि SSP आहिनि हे उन जे ख़िलाफ़ु जेको आहे एहतजाज करे बुख हड़तालां करे उन सां पंहिंजा तालुकात ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि।
सो इहा हिकिड़ी मां चवंदुमि कारोबारी लिहाज़ सां हिकिड़ी मस्बत या सुठी ॻाल्हि न आहे। जॾहिं हू चवनि था त हिंदू बिरादरी सां ज़्यादती आहे, लालचंद चए थो त लालचंद जे मथां हिकिड़ी FIR थी वई, अगरि हू इल्ज़ाम सचो आहे कूड़ो आहे त कोर्ट में साबित थींदो। लालचंद जे मथां अगरि या असां हिंदू बिरादरी सां का नाजाइज़ी थिए थी त लालचंद खे खपंदो आहे त पंहिंजी हिंदू बिरादरी प्लेटफॉर्म यूज़ करे, चैम्बर ऑफ कॉमर्स जो प्लेटफॉर्म छो थो यूज़ करे। हिकिड़ो सुवालु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो जॾहिं बि लालचंद जो को मसइलो थियो आहे चैम्बर ऑफ प्लेटफॉर्म खे यूज़ कयो वियो आहे। चैम्बर ऑफ प्लेटफॉर्म जेको आहे सॼी हिंदू बिरादरी जे लाइ न आहे, उहो सिर्फ़ु चैम्बर्स जे लाइ आहे, बिज़नेस कम्यूनिटी जे लाइ आहे। मसइला जॾहिं ॾिसो सिर्फ़ु लालचंद जा क्लियर थियनि था। अॻे SSP चाचड़ साहिबु हुयो, ॿिए हिन सां जी मुखालफ़त थी, हे मजबूर कंदा रहिया त मां चाचड़ साहिब खे घुराईंदुसि। कैप्टन रिटायर कैप्टन तव्हांखे ख़बर हूंदी SSP मुक़ररु थियो, उन सां ॿिनि जो झगड़ो थियो, या साबिर ख़ान जा खणण जो झगड़ो थियो, उनखे इहा इस्तेमालु करण जी कोशिशि कई, उहो हिन झागे में कोन आयो। वरी बि साॻिए तरीक़े सां अॼु वरी हिन जो कंहिं सां मसइलो थियो आहे, SSP जी मुखालफ़त कयो। अगरि ठीकु आहे असां हिंदू बिरादरी सां का ज़्यादती आहे त मां पुछां थो, अगरि जंहिं हिंदू जे लाइ हे निकितो हो त बाबा हिंदू जे मथां FIR थी वई आहे, अगरि हिंदू ॾोहारी आहे, को ग़लति कमु करे थो, अगरि शराब विकिणे थो त FIR त कानूनी राइट आहे SP जो। इदारे जो छा इदारे जो कमु छा आहे बाक़ी त माना ॾोहो ॾिसनि वेही, ॾोह खे ॾिसनि, उन जे मथां कोई अमल दरामद न थिए। कानून खे जेको आहे बसि ईअं माना ईअं सम्झूं त बसि नाक़स आहे। असां जेका मनमानी कयूं असांजी मर्ज़ी आहे, जेको ॾोह कयूं, को ग़लति कमु कयूं, शराब विकिणूं, असांजो कोई पुछण वारो कोन हुजे। मंथली मुक़ररु कयूं, जेको SP सां सेटिंग में अचे मंथली मुक़ररु थिए, या इदारो या SHO या सिटी या कंहिं बि इलाइक़े जा SHO आहिनि, असां सां मंथली मुक़ररु करे सेटिंग में अचनि त ठीकु आहे। जो नथा अचनि त पोइ असां उनखे यरगमाल कयूं, उनखे ब्लैकमेल कयूं। अगरि हिंदू असां सां ज़्यादती थी हुई त उहो हिंदू ॾोहारी हुयो, चवनि था तूं शराब विकिणंदो। बाक़ी अगरि चर्च जो उनजे मथां केस लॻल आहे त उहो कोर्ट में पंहिंजो प्रूफ कंदो त भई ग़लति आहे या सही आहे। ॾिसूं था पिया त लालचंद हिंदू जनरल पंचायत जी सदर 9 साल गुज़रण खां पोइ बि हिन का इलेक्शन न कराई आहे। इन जे करे हिंदू बिरादरी में काफ़ी परेशानियूं पैदा थियूं आहिनि। असां हिन SSP शमाइल मलिक रियाज़ खां ख़ुशि आहियूं, मुतमिन आहियूं। असांखे खोड़ उन्हनि प्रोटोकॉल ॾिनो आहे, ॾियारी असां धूमधाम सां मल्हाई आहे, जंहिंजा असां शुक्रगुज़ार आहियूं। कारोबार ते असीं खोड़ असरु पए थो पियो। बसि मसइलो साॻियो ई उते वञी करे बीहे थो त हिंदू जनरल पंचायत जी जेकी इलेक्शन आहे, जनरल इलेक्शन आहे, उहा थियणु घुरिजे। एज़ अ वोटर, एज़ अ शहरी जी हैसियत सां मां रिक्वेस्ट कंदुमि लालचंद खे त महिरबानी करे असांजी हिंदू जनरल पंचायत जी इलेक्शन जो ऐलान करायो वञे। नाज़रीन, तव्हां समूरी सूरत हाल उन्हनि माण्हुनि जी राय बि ॿुधी, पर हिते करण जी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका छिकताण आहे, हीअ जेका शहर अंदरि बेचैनी आहे, कारोबार मुतासिर थिए थो ऐं माण्हू में हिकिड़ी बेचैनी जी सूरत हाल आहे। हर शहरी जी ज़बान ते इहो गुफ़्तगू आहे, हर चौक चौराहे, घटीअ में, हर गलीअ में, हर हंध ते, हर दुकान ते, या हर होटल ते, हर हंध ते इहा ई ज़िक्र आहे, इहो ई गुफ़्तगू आहे त हीअ एहतिजाज हलनि पिया ऐं आख़िर किथे दंग कंदा। इन जे लाइ हितां शहर जे घण घुरियनि खे खपे त हिन सूरत हाल खे माठो करण जे लाइ को हिकिड़ो असराइतो किरदारु अदा करनि त जीअं हिन शहर वासियुनि मां बेचैनी वारी सूरत हाल ख़तमु थी सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।